अस्सलाम वालेकुम प्यारा ॿुधंदड़ जीअं त मां तव्हां ॼातल सुञातल फ़क़ीर मारूफ़ सोलंकी वरी भरपूर सुठियुनि कहाणियुनि सुठियुनि ॻाल्हियुनि सां तव्हांखे अॼु जेको आहे वरी रिकॉर्डिंग कराए मां तव्हां ताईं पहुचायां थो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी मूंखे सुठी मोट ॾिनी अथव। इन जे करे वरी तकड़ में मां ॿ टे टॉपिक वताए फ़क़ीर जूं मन मोहींदड़ ॻाल्हियूं अजीब अजीब ॻाल्हियूं वरी तव्हां ताईं मां पहुचायां थो। तव्हांजे मोट मिलण सां मूंखे वॾी ख़ुशी थी आहे ऐं तव्हां मूंखे दादु ॾिनो आहे मां ॾिनो आहे। अहिड़ी तरह जे करे तव्हां मुंहिंजी हिमायत कंदा रहंदव ऐं मूंखे अॻिते वधाईंदव त मां तव्हां ताईं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं पुराणे ज़माने जूं अॼोके दौर जी त सभु को पाण ॼाणे थो, पुराणे दौर जूं तव्हां ताईं मां पहुचाईंदो रहंदुसि जंहिंमें तव्हांखे तजुर्बो बि करिणो पवंदो ऐं उन मूं फ़ाइदो बि तव्हांखे मिलंदो ऐं पंहिंजे दिमाग़ में इहे ॻाल्हियूं रखणियूं पवंदियूं। अॼु वरी ॾिसूं वताए फ़क़ीर जूं मन मोहींदड़ ॻाल्हियूं त वरी उन्हनि में वरी छा हुन अॻिते जेको आहे सो बयानु कयो आहे। अॼोको हिन जो पहिरों टॉपिक जेको मां कयां थो तुंहिंजे नाले ते मुंहिंजा ॿुधंदड़ इन्हनि ॻाल्हियुनि खे जेके मां तव्हां ताईं पहुचायां थो गौर सां ॿुधो ऐं इन्हनि खे सम्झो, इन्हनि मूं पिरायो। इहे अकुल वारियूं ॻाल्हियूं अथव। अॼोको जेको अकुल आहे उहो अकुल कोन्हे। अॼु सॼो कमु नेट जो ऐं साइंस जो आहे। अॻु दिमाग़ आहे, अॻु में अकुल आहे। हर शइ माण्हू पंहिंजे महिनत सां पंहिंजे फल सां जेको आहे ऐं हिमत सां अॻिते वधंदो। जीअं अॻु में मां तव्हां वटि हिकिड़ी दाए जी ॻाल्हि ॿुधाई ऐं हारीअ जी त कंहिं बि कमकार जे लाइ निकिरो, कंहिं बि शइ जे लाइ निकिरो त पहिरीं अलाह खे ॿाॾाए इनशाला शुरू कंदा कयो, छो त इनशाला अथव कम जी फतिह। इनशाला कंदव त तव्हांजा बेड़ा पार थींदा। इहे ॻाल्हियूं मुंहिंजा चंद लफ़्ज़ ज़हन में रखिजो। वताए फ़क़ीर गिदरनि जी मौसम में हिकु घोड़ाड़ूअ खे गिदरा विकिणंदे ॾिठो त संदसि साह सट खाधी सो खेसि चयाई ॿेली ख़ुदा जे नाले गिदरो त खाराए। हाणे गिदरनि वारो पंहिंजा जीअं घोड़ाड़ू ईंदा आहिनि असांजे ॻोठनि में पोइ असां बि चवंदा आहियूं त हाणे 5 रुपया न हूंदा आहिनि त पोइ वॾा बि साह खणंदा आहियूं, चपनि खे बि पिया चोरींदा आहियूं ऐं रूह बि सट खाईंदो आहे त पैसा हुजनि त मां इहा शइ वठी खावां जा। वरी हुनखे चइबो त भई हाणे तूं ज़ल्दी खां मूंखे खाराए। पोइ जे हूंदो त ईमान त ॾींदो, जेकॾहिं न ॾिनई त पोइ हुनखे असां छा कंदासीं। साह सट खाधी सो खेसि चयाई ॿेली ख़ुदा जे नाले गिदरो त खाराए। उन ते हिन अवल त मुंहुं सुॼायो। आई न उहा ॻाल्हि, अवल मुंहुं सुॼायो। मुंहुं सुॼाइण जी माना मुंहुं किन्नू ख़राबु बेकार सुॼायो। पर पोइ किन्नू मुंहुं करे हिकु फिथल गिदरो खणी फ़क़ीर खे ॾिनाई। फ़क़ीर खे हिन जे अहिड़े रोश ते मुठिया लॻी। माना फ़क़ीर माना अहिड़े रोश जी माना अथव त माना किनी ॻाल्हि किन्नू गिदरो मिठिया माना कावड़ लॻी जो हिन रब पाक जे नाम ते बुछड़ो मुंहुं करे चूंडे ख़राब गिदरो ॾिनो। हाणे ॾिस इहे लफ़्ज़ पोइ हिते अचनि था। माना हुन सुठी शइ न ॾिनी, हुन किन्नू मुंहुं करे रब पाक जे नाम ते भला ॾिनई, किन्नू गिदरो कढी ॾिनईसि। हाणे किन्नू गिदरो छो थो चए भला अलाह जो नालो हुयो, अलाह जा ख़लकियल ऐं हर शइ अलाह जे हुकुम सां हले थी। अलाह ई ॾियण वारो आहे। जेकॾहिं मुंहिंजा दिलबर को रब जे नाम ते को सदा आणेव का ॻाल्हि करे त उन सां कॾहिं बि मुंहुं किन्नू न कयो ऐं उनखे झिड़क न ॾियो। जेकॾहिं ॾियो था त ठीकु आहे, जेकॾहिं नथा ॾियो त बाबा ठीकु आहे माफ़ु करे छॾे, सुहिणी ॻाल्हि आहे। वरी माण्हू पंहिंजे हिसाब किताब सां पंहिंजे ख़्याल में वेठो हुजे। सो इन बि अलाह कावड़िजी पवंदो आहे। हाणे ॾिसूं त अॻिते छा थो चए। ॾिनो हुयसि सो हिन वक़्त में खीसे मां टको कढी। हाणे वरी पैसनि जी ॻाल्हि ते आयो आहे। हाणे ॾिसूं हे अॻे दौर जी ॻाल्हि अथव दिलबर। अॻे दौर जा टका पैसा जेका उन्हनि जो मान हुयो। हाणे वरी ॾिसूं पैसनि जी ॻाल्हि थी अॻिते छा थो हलाए। हिन खीसे मां टको कढी घोड़ वारे खे ॾिनो ऐं चयाईंसि हिन जो बि गिदरो ॾींहुं में। गिदरा घोड़ वारे खे घोड़े हिकु सुठो गिदरो चूंडे कढी ॾिनुसि। गिदरो वठी आसमान ॾे निहारे चयाई तुंहिंजे नाले ते जेको मिलियो अथमि सो बि ॾिसो। हाणे रब पाक सां ॻाल्हाए थो, चएसि थो त तुंहिंजे नाले ते जेको मूं घुरियो सो मूंखे किन्नू गिदरो मिलियो। हाणे इहो ॾिस
वरी टके जे मान जी बि ॻाल्हि करे थो ऐं जेको टके में वरितो अथनि सो बि ॾिस मां छा चवां ऐं पाण ॼाणी तो त माण्हुनि वटि तुंहिंजे नाम जो मुल्ह छा वञी बचियो आहे मुंहिंजा आदा रब पाक आहे जंहिं जोड़े हिन जहान में आंदो आहे इहा मिल्कियत इहे बंगला इहे गाॾियूं इहे ऐश सभु उन जूं नेमतूं रब जूं जेकॾहिं रब चाहे त असांखे कुझु बि करे सघे थो इहे उन जूं महिरबानियूं हिते असां उधार आहियूं मुंहिंजा दिलबर वताए फ़क़ीर जूं अजीब ॻाल्हियूं आहिनि सो उन पंहिंजे माना रब जे नाम जी ॻाल्हि करे मथे निहारे वरी अलाह सां ॻाल्हाए वरी पंहिंजे टके जो बि ॿुधाई टके जो पैसे जो माण्हू मुंहिंजा दिलबर कोन्हे वॻो पैसो अचणो वञिणो आहे हिकिड़े पासे ॾऊं आयो ॿिए पासे ॾे वेंदो वरी ॿिए पासे ॾऊं ईंदो टे पासे वेंदो अहिड़े हिसाब सां पर अलाह जो नाम आहे छो त हीअ जान असांखे बि पंहिंजी पढ़ाई आहे नेठि असां बि रब पाक वटि हली हिकिड़े ॾींहुं मिटीअ जे ढेर में पवंदासीं पोइ उते केरु हूंदो पोइ उते न माण्हू हूंदा न मिट हूंदा न माइट हूंदा न दोस्त हूंदा उते हिकु ई रब हूंदो करीम बरबर तंहिंजे करे असां अहिड़ा कम कयूं अहिड़ियूं नेमतूं कयूं अहिड़ियूं असां भलायूं कयूं जंहिंमें असांखे हिते बि मज़ा मिलनि त हुते बि मज़ा मिलनि इहो वताए फ़क़ीर जो टाफ़िक तुंहिंजे नाले ते इन जो इहो नाम हो पहिरें हाणे समुंड जे बारे में वरी लिखियो अथई त हाणे ॾिसूं त समुंड जे लाइ हू छा थो चवे हिकु ॾींहुं वतायो लाड़ पासे समुंड किनारे बीठो ॾिसी खणे त समुंड मथां मींहुं पियो वसे जीअं माण्हू निकिरंदो आहे जीअं तव्हां चार दोस्त गॾिजी निकिरी पवंदा हो चवंदा हो यार हलो था जेको दरिया जो चकर ॾिजूं कंहिं ॾंढ जो चकर ॾिजूं या को अहिड़े हिसाब सां को सफ़र करे ॾियूं पंहिंजे ख़ुशीअ जे हिसाब सां पोइ अजीब नज़ारा तव्हांखे लॻंदा आहिनि पोइ वतायो फ़क़ीर बि उन हिसाब सां माना समुंड जे किनारे ते थर ॾे निकितो त जी त मां अॼु समुंड जो दीदार कयां ॾिसां समुंड जूं रौनकूं त कीअं आहिनि फ़क़ीर त हुयो न अलाह वारो समुंड मथां मींहुं पियो वसे सुकीअ ते हिकु फुड़ी बि कान पई किरे सो अजब में अची वियो वता फ़क़ीर सोचियो त समुंड ते मींहुं वसे थो हेॾे सुकीअ ते मींहं जी फुड़ी बि कान थी पए छो हाणे अलाह ॾे मुंहुं थो करे सो मुंहुं मथे करे चयईं ॾाढो ज़ोरावर आहीं हाणे अलाह सां थो ॻाल्हाए पाणीअ खे पाणीअ जी कहिड़ी ज़रूरत इहा त ज़ाहिर आहे जेकॾहिं पाणी हिकिड़ो तव्हांजे घर में हिकिड़ो दुबो आहे जेकॾहिं उनजे मथां बाटली हारींदव त उहो त उते अञा किन थींदो न पाणीअ खे पाणीअ मिलाइण सां अञा गंद थींदो पाणी जॾहिं हिकिड़ी शइ उते आहे त पोइ पाणीअ खे पाणीअ मिलाइण जी इहा ॻाल्हि हुन सही कई आहे रब पाक खे हुन सही चयो आहे त जिथे पाणी आहे त उते पाणीअ जी वरी ज़रूरत कहिड़ी आहे त तूं अहिड़ीअ जाइ ते पाणी मोकिली जंहिं जाइ ते ग़रीब मिसकीन मारू वारा जेके आहिनि जिन खे ज़रूरत आहे उन्हनि खे सुख ॾे उन्हनि खे सिका न उन्हनि खे छपर छांव जो हथ रख पंहिंजे शफ़क़त जो कहिड़ी ज़रूरत फ़क़ीर जो इहो चवणु ऐं मींहुं बंदि थी वियो हल भेणा फ़क़ीर तुंहिंजा ॿोल अलाह सां ॻाल्हाइनि अदा मींहुं बंदि थी वियो पोइ केतिरा ई पाणीअ जा जीत जनिया ऐं जानवर ॻाठ उभा करे ॿाहिरि निकिरी आया मींहुं वसे पियो त समुंड में जेके बि मांगर मछ हुया जीत हुया नाग भलाऊं वागूं हुया मच्छूं हुयूं जेके मींहं जे फुड़नि ते हवा जे लहरुनि ते छोलनि ते ख़ुशियूं पियूं कनि उहे जो मथे वता फ़क़ीर अलाह ते मुंहुं करे जो ॻाल्हायो मींहुं जो बंदि थी वियो त उहो छोलियूं ऐं हवाऊं ऐं लहरूं जो अदा ख़तमु थी वियूं त उन जाइ ते उहे जानवर जेको आहे हर ई ॿाहिरि निकिरी आया त हुननि खे का बि शइ कान में ॾिसण ॾिठनि त हिकिड़ो माण्हू आहे बीठो आहे जंहिं जेको इहो सॼो कमु करे ऐं असांजो ख़ुशियूं विञाए छॾियूं वरी जीअं थर में मींहुं वसंदो आहे अदा मारवाड़ा पंहिंजे दुल्हन शनाइनि सां ॾाढियूं झुमिरियूं पाईंदा आहिनि ॾाढियूं ख़ुशियूं पाईंदा आहिनि ऐं हुननि जूं रौनकूं मटिजी वेंदियूं आहिनि जीअं असां वटि विहांउ ख़ुशियूं कयूं शादियुनि जूं ख़ुशियूं कयूं पोइ मींहुं अहिड़े हिसाब सां जानवरनि जे लाइ पखी पुखड़नि जे लाइ जिथे हुयो सो उन्हनि जे लाइ बि ईअं ख़ुशियूं हुयूं पोइ मूंखे इहा ख़बर कान हुई आउं भला थो जेतिरो कीअं ॼाणे सघंदुसि पंहिंजा कम पाण ॼाण पोइ पियो रब करीम खे चए त मूंखे कहिड़ी ख़बर जेकॾहिं इहा मूंखे ख़बर हुजे हा मां तोड़े मुंहुं करे न निहारे ऐं इहा ॻाल्हि कयां हा त मींहुं बंदि न थियां त इहे ख़ुशियूं ऐं इहे धमचर ऐं इहे लहरूं हलनि हा पियूं
पर हाणे तो मुंहिंजे चवण ते जो मींहुं बंदि कयो त मूं हाणे तो मां तायो कई हाणे तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे मुंहिंजा रब करीम अॻिते अहिड़ी मां वरी चुराद न कंदुसि। इहो समुंड खे मींहं जी कहिड़ी ज़रूरत वताए फ़क़ीर जो बोल। वरी वताए फ़क़ीर हिकिड़ी टके पैसे जी ॻाल्हि कई आहे। हाणे उन में वरी वताए फ़क़ीर इहे बोल लिखिया आहिनि त मुंहिंजा बि लाह निकिरी वञनि। हाणे इन जे टाप जो नालो आहे इहो। हाणे ॾिसूं त अॻिते वताए फ़क़ीर छा चयो आहे। इनखे तवजह सां ॿुधिजो। इहे ॻाल्हियूं अजीब ॻाल्हियूं अथव ऐं तव्हांखे मन मोहींदड़ ॻाल्हियूं न वणंदड़ ॻाल्हियूं के ग़लति ॻाल्हियूं कोन्हनि के मां जेका महिनत करे तव्हां ताईं पहुचायां थो दोस्तनि ताईं, महिरबानी करे इन्हनि खे ॿुधी ऐं मूंखे सुठी मोट ॾियो त जीअं अॻिते मुंहिंजो हौसलो बुलंद थिए ऐं मूंखे ख़ुशी थिए, तव्हांखे बि रब साईं ख़ुशि कंदो ऐं मां जीअं वरी अॻिते तव्हां ते अहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं तव्हां ताईं मां पहुचाईंदो रहां। ॿियूं त दुनिया में तव्हां हर शइ ॾिसो पिया था, मज़ा माणो पिया था हर शइ, पर ही नयूं अनोखियूं ॻाल्हियूं ॿुधो न मुंहिंजा मिठा, जेके पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि अॻे दौर जूं ॻाल्हियूं आहिनि, इहे तव्हां वटि कोन्हनि के। पढ़ियल लिखियल बि आहियो, कंप्यूटर बि हलायो था, नेटियूं बि हलायो था, अकुल बि अथव, बंगला बि अथव, पेजारा बि अथव, पर ही ॻाल्हियूं तव्हां वटि कोन्हनि। पैसा बि तव्हां वटि जाम आहिनि, पर हिननि ॻाल्हियुनि खे तव्हां ॿुधी जेकॾहिं तव्हां पिराईंदव त तव्हांजे लाइ इहे बंगला, इहे मालातूं, इहो पैसो, इहे पेजारा, इहे मोबाइलूं पोइ तव्हांखे वणंदियूं, पोइ तव्हां अॻिते वधंदो, पोइ तव्हांखे ख़ुशियूं थींदियूं। हाणे मुंहिंजा बि लाह निकिरी वञनि। इहो टाफक जो नालो आहे। हाणे वताए फ़क़ीर जा बोल आहिनि। हिकु दफ़े वताए फ़क़ीर केॾांहुं वञी रहियो हो त वाट ते सिज लही वियुसि। वटिसि खीसे में 1 रुपयो हो, उन करे डपु अची थियुसि त मथां फोरू फुरे वञनि ऐं जे पैसा साण हूंदा त जान जो बि डपु आहे, उन करे अहिड़ी शइ साण न हुजे त चङो। हाणे उहो छा कयई, हा चङो इहो सोचे रुपयो खीसे मां कढी हिक किल जे पाड़ में उछलाए छॾियई ऐं पाण अॻिते हलियो। हाणे इहो छा हो त रुपयो ॾिस न, रुपये जो बि केॾो मान हो अदा। हाणे हुनखे ख़ौफ़ हो, सिज लही वियुसि त मथां घणा अॻियूं ॿ माण्हू मिलनि मूंखे टमाटनि इहो रुपयो बि फुरे वञनि। हाणे उहो रुपयो उन किल जे पाड़ में उछलाए फिटी करे ऐं पाण जेको आहे हलियो वियो पंहिंजा खीसा ख़ाली करे ऐं हुयुसि बि हिकिड़ो रुपयो। हाणे अॻिते ॾिसूं त इन रुपये जी कहाणी ऐं इन रुपये जी मुराद ऐं इन किल जो ऐं वताए फ़क़ीर जो अॻिते वरी कहिड़ो बयान थो हले। अॻिते हलियो वियो। सुबुह जो को धनार मालिक आहे अची उतां लंघियो ऐं उनजी नज़र वञी का रुपये ते पई। असां बि नंढे लाइ माल चाढ़ींदा हुआसीं त पोइ सॼो ॾींहुं रस्तनि में हेॾे होॾे नज़र हूंदी, निहारींदा हुआसीं, कंदा हुआसीं, पोइ इहे टका पैसा लफंदा। वाक़ई इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। हाणे धनाड़ो जो मालिक आहे उते जो चारे पियो, हुनजो हाणे रुपयो जो ॾिठई त भेण हे रुपयो किल में पियो आहे। हुनजो उतां उन किल में रुपयो खयो त हुन सोचियो त को हिन जे पाड़ में को खज़ानो हूंदो। पोइ हुन छा कयो, किलु कपियो। किलु कपे ऐं वरी छा कई, घर भॻो वञी कोडर खणी आयो। कोडर खणी उन किल खे खोटे पाड़ूं कढी उछलाए छॾी। हाणे हुन रुपयो त वताए फ़क़ीर जो उछलायल ख़ौफ़ खां पंहिंजे जान बचाइण लाइ। हाणे उहो जो रुपयो हथ आयो त हुनखे वरी किल में शक पियो। हाणे अॻिते ॾिसूं त हाणे छा थो थिए। पक हिते को खज़ानो लिकल हूंदो सो कुआड़ी खणी सॼो किलु वढे छॾियईं, बल्कि डोड़ंदो घरां कोडर खणी आयो ऐं उन जूं पाड़ूं बि कढी छॾियईं। अदा इहे जेका पहिरीं मां तव्हांखे वज़ाहत ॿुधाई उहा ई ॻाल्हि अॻिते निकिरे थी पई। वतायो फ़क़ीर 2 ॾींहंनि खां पोइ हाणे वरी वतायो फ़क़ीर मोट थो करे। वतायो फ़क़ीर चयो त हाणे मां जो रुपयो फिटी करे आयोसि, हाणे वञा भला इहो पंहिंजो रुपयो जेको आहे सो वञी खणा किल जे हेठूं ऐं खीसे में विझां ऐं गुज़र सफ़र बि कयां अॻिते पंहिंजे वरी वापसि पंहिंजे बाग़ वञा। हाणे वतायो फ़क़ीर जी मोट जी ॻाल्हि आहे। हाणे हिनखे तवजह सां ॿुधिजो। सोचियईं ॾिसां त किल वटि रुपयो पियो आहे। जॾहिं उते पहुतो त रड़ निकिरी वियसि। चयईं वञ, किल जो वण त कोन्हे पर उते मुर्गो खॾ लॻी पई आहे। कंहिं किल जूं पाड़ूं बि कढी छॾियूं। उन हैरान थी भुणकियो, चङो थियो जो रुपयो उछलाए छॾियमि, न त मुंहिंजा बि इन किल वांगुरु लाह निकिरी वञनि हा। फ़क़ीर माण्हू दरवेश माण्हू हुन रुपयो जो उते फिटी कई हो जो किल कपे पाड़ूं कढी जो उछलाए छॾियई त हुनखे माना उन जी हालत ॾिसी ख़ौफ़ दिलि में वेठो।
पोइ इहा ॻाल्हि कई थी त चङो छो जो मूं इहो रुपयो हिते फिटी कनि त मूंखे बि को मिले हा त मूं त बि इन वांगुरु लाह कढी छॾियां पोइ कुझु बि वताए फ़क़ीर कना। इहो वताए फ़क़ीर जो किरल जो बयानु ऐं रुपए जो बयानु त मुंहिंजा बि लाह निकिरी वञनि अदा। इहे अॻे दौर जूं ॻाल्हियूं अथव।